अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अमजद ज़ंगी जो ऐं मां तव्हांखे अॼु इहो ॿुधाईंदुसि त हिकिड़े कंप्यूटर मां असां ॿिए कंप्यूटर खे पाण में कनेक्ट कीअं कयूं। ऐं उन लाइ असांखे हिकिड़े नंढड़े सॉफ्टवेयर जी ज़रूरत हूंदी आहे। उहो सॉफ्टवेयर कहिड़ो आहे मां तव्हांखे ॿुधायां थो। उहो सॉफ्टवेयर कहिड़ो आहे। सभिनी खां पहिरियों असां खोलियो गूगल क्रोम खोलण खां पोइ असां हिते गूगल खोलींदासीं। गूगल खोलण खां पोइ असां हिते लिखंदा TEAM वेवर फ्री डाउनलोड। इहो अची वियो। असां पहिरियों लिंक खणंदासीं। ही डाउनलोड ते क्लिक कंदासीं। ही अची वियो डाउनलोड। हितां असां डाउनलोड कंदासीं। डाउनलोड थी वञण खां पोइ हिनखे असां इंस्टॉल कंदासीं। ही आहे टाइम वेवर। हितां बि डाउनलोड थींदो। या डाउनलोड चङी तरह सां न आहे थियो। नेक्स्ट स्टेप, यूअर सॉफ्टवेयर इज़ डाउनलोडिंग ते हाणे लॻो आहे। डाउनलोड हितां थी वेंदो। उन खां पोइ असां हिनखे इंस्टॉल कंदासीं। Finished. Install now. ही अची वियो। कंपनी कमर्शियल यूज़ ते असां रखंदासीं हिनखे एक्सेप्ट। दोस्तों इहो असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन में ID ऐं पासवर्ड जी ज़रूरत हूंदी आहे। अगरि फॉर एग्ज़ाम्पल तव्हां जंहिंजो कंप्यूटर पाण वटि कनेक्ट करणु चाहियो था त उन खां तव्हां ID ऐं पासवर्ड घुराईंदव। उहा ID ऐं पासवर्ड तव्हां पाण वटि हणंदव, पोइ तव्हां वटि हुनजो कंप्यूटर कनेक्ट थी वेंदो। उन खां पोइ तव्हां हुनजे कंप्यूटर में कुझु बि करे सघो था। फॉर एग्ज़ाम्पल को सॉफ्टवेयर इंस्टॉल करे सघो था, रिमूव करे सघो, हर शइ मतिलबु करे सघो था तव्हां हुन में। हीअ आइकन अची वियो आहे डेस्कटॉप ते। हीअ आहे टाइम वेवर जो आइकन। हीअ अची वियो। हिते तव्हां प्रिंटर ID में तव्हां हणंदव ID। जंहिं दोस्त जो तव्हांखे कंप्यूटर कनेक्ट करिणो आहे पाण वटि उनजी तव्हां हिते ID हणंदव। मूंसां मुंहिंजो दोस्त कनेक्ट आहे फेसबुक ते, जंहिंजो कंप्यूटर मां हाणे कनेक्ट कंदुसि। उन मूंखे ID ॾिनी आहे हीअ। मां हितां कॉपी कंदुमि, हिते अची हीअ ID हणंदुमि। उन खां पोइ कनेक्ट टू प्रिंटर कंदुसि। पार्टनर हाणे घुरे थो पासवर्ड। पोइ हीअ पासवर्ड बि मां खणंदुमि। हिन मुंहिंजे दोस्त मूंखे पासवर्ड बि ॾिनो आहे मुंहिंजो। मां हिते पासवर्ड बि हणंदुसि। उन खां पोइ लॉगिन कंदुसि। लॉगिन करण खां पोइ अॻिले कंप्यूटर जी स्क्रीन जेको आहे बिल्कुलु ब्लैंक थी वेंदी। हुनजो कंप्यूटर हाणे मूं वटि कनेक्ट थी वियो आहे। बिल्कुलु हुनजो कंप्यूटर हीअ अचो। हीअ जेके आइकन तव्हां ॾिसो था हीअ सभु हुनजे कंप्यूटर जा आहिनि। हाणे मां हुनजे कंप्यूटर खे चङी तरह सां इस्तेमालु करे सघां थो। मां को सॉफ्टवेयर बि डाउनलोड करे सघां थो, हर शइ करे सघां थो। दोस्तों तव्हां ॾिठो त मां तव्हांखे कीअं करे ॾेखारियो। हाणे तव्हां बि ईअं आसानी सां करे सघो था। हुन सां गॾोगॾु ॾींदा अमजद ज़ंगी जो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।